Honorable teachers, प्यारा शागिर्दो, अस्सलाम वालेकुम। 6 सितंबर 1965 यौम दिफ़ा जे तौर ते डिफेंस डे असां सेलिब्रेट कंदा आहियूं, मल्हाईंदा आहियूं। इंडिया ऐं पाकिस्तान जी जेका पाण में एनिमिटी, हसद, दुश्मनी इहा उन वक़्त खां वठी आहे जॾहिं मुसलमाननि भरे सगीर में हुकूमत विञाई ऐं अंग्रेज़ उन जा मालिक थी विया। पोइ जॾहिं ब्रिटिश गवर्नमेंट हितां छॾे वई हली, हू छॾे विया त पोइ असां आज़ादी जे लाइ असांजा जेके लीडर्स हुआ उन्हनि वॾी जदोजहद खां पोइ असां पंहिंजो मुल्क पाकिस्तान आज़ादु करायो ऐं इंडिया जी उहा एनिमिटी, दुश्मनी, हसद पोइ बि जारी रहियो ऐं पाकिस्तान क़ाइमु थियण खां पोइ 1948 में हिकिड़ी जंग थी पई जंहिंमें कश्मीर में जेके असांजी फ़ौज जेतिरी हुई ऐं कबाली माण्हू हुआ उन्हनि जहाद कयो ऐं कश्मीर जो कच्छ हिसो पाकिस्तान जे तरफ़ अची वियो। इहा दुश्मनी हलंदी रही। इंडिया चाहियो थे त हीउ मुल्क न क़ाइमु थिए, टुटी वञे, टुकर टुकर थी वञे ऐं उहो हुन जा अज़ाइम हमेशह खां जारी हुआ। आख़िरकार हिकु दफ़ो वरी 1965 में जेका आहे सा हुन पंहिंजा उहे अज़ाइम शुरू कया ऐं सितंबर 1965 में हिन इलाइक़े सां कच्छ भुज वारे इलाइक़े सर क्रेक वारे मसइले सां ऐं हितां हिकिड़ी जेका सा आर्मी अटैम्प्ट ऐं अटैक कयो वियो। पाकिस्तानी फ़ौज हुनखे बहादुरी सां मुंहुं ॾिनो ऐं बाक़ाइदे वॾियूं जानियूं जेके आहिनि से क़ुर्बान थियूं आहिनि। 4000 फ़ौजियुनि पंहिंजूं जानियूं ॾिनियूं आहिनि। पोइ हुनखां पोइ हुनखे हितां जॾहिं पसपा कयो वियो, हितां पाकिस्तानी फ़ौज हुनखे धिके हेठि कयो त वरी लाहौर तां हुननि हिकिड़ो हमिलो कयो आहे ज़बरदस्त वॾे पैमाने ते। हुनजो ख़्यालु हो त असां लाहौर में वञी नाश्तो कंदासीं या फतह कंदासीं, पर असांजे फ़ौजी जवाननि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि बाक़ाइदे हिन वतन लाइ, जेको अॼु ॾींहं ताईं उहा फ़ौज क़ुर्बानी ॾींदी अचे पई। पोइ 1971 जी जंग में ऐं बाक़ाइदे पाक फ़ौज दुनिया में हिकिड़ो पंहिंजो मोराल बुलंद रखियो आहे हर वक़्तु त इहा हिकु अहिड़ी फ़ौज आहे जंहिंखे को फतह नथो करे सघे। पाकिस्तान